घर में वारी थोड़ी नेहा घनेरा भलाई भेरा घणे घणे दुस केतरा इंतहाई लख इज्जत जे लायक स्टेज ते वेठल हिन प्रोग्राम की सदारत कंदड़ मोहतरम साईं गाजी खान जमाली साहब चेयरमैन इलेक्शन कमेटी पेटेल ऑफ सिंध, मोहतरम साईं मोहम्मद रफीक जरवार साहब अगुणो सदर पेटेल ऑफ सिंध, मोहतरम साईं इंतजार हुसैन चौधरी साहब अगुणो सदर पेटेल ऑफ सिंध, मरकजी इलेक्शन कमेटी जा समूरा दोस्त साईं मुख्तार अहमद सोलंकी साहब अगुणो मरकजी जनरल सेक्रेटरी, ताज़ो गस्टा सिंध जो चूंडियल सदर साईं एजाज हुसैन अवान साहब, ताज़ो ही चूंडियल मुझो दोस्त मुझो भाउ मुझे गोठ जो गस्टा सिंध जो जनरल सेक्रेटरी मोहतरम साईं मंजूर हुसैन पामर साहब, गुलाम कादिर बागी साहब ऐं तमाम स्टेज ते वेठल मुंहिंजा मौजूदीन मुंहिंजे साम्हूं वेठल इंतहाई इज़तनि जे लाइक़ डिवीज़ननि ज़िलनि तालुकनि जा सदूर ऐं जनरल सेक्रेटरी ऐं लख इज़त जे लाइक़ सिंध जे समूरी कुंड पुछ खां कही आयल मुंहिंजा उस्ताद साथियो ऐं मौजूद महिमानो अव्हांखे मुंहिंजो सलाम। दोस्तो साथियो, असां अॼु हिन मरकज़ी हलफ़ वफ़ादारी जी तक़रीब में अवां सभिनी दोस्तनि जा तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। तव्हांजा लख एहसान वॾा वण जो अवां पंहिंजो कीमती टाइम कढी ऐं असांखे इज़त बख़्शी ऐं हिन प्रोग्राम जी सूंहं खे अवां वधायो। दोस्तो, ही जेको अॼु असां पंहिंजे उहिदे जो हलफ़ खंयो आहे, सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे अॼु हिन हलफ़ जे मौक़े ते मां ॿुधाईंदो हलां त तव्हां पंहिंजे हक़नि जे हासिलात जे लाइ, पंहिंजे मसइलनि जे हल जे लाइ पंहिंजे तालुकनि में पंहिंजे यूटन में वञी सफ़बंदी कयो, दोस्तनि खे गॾु कयो, मनसूबाबंदी कयो, दोस्तनि खे तयारु कयो। ही मरकज़ी क़यादत जिन अॼु पंहिंजे हलफ़ जो वचन कयो आहे, जिन पंहिंजे उहिदनि जो हलफ़ कयो आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो त तव्हां वञी तयारी कयो। इंशाअल्लाह सिंध जे प्राइमरी उस्तादनि जा जेसीं ताईं गज़ब थियल हक़ ऐं उन्हनि जा रहियल मसइला हल न थींदा, ही मरकज़ी काबीना तव्हांजे लाइ जल्दी तहरीक जो ऐलान कंदी ऐं सिंध सरकार खे उहो ॿुधाईंदासीं, इहो ॿुधाईंदासीं त तोखे उस्तादनि जा हक़ ॾियणा पवंदा, तोखे उस्तादनि जा मसइला हल करणा पवंदा। असीं वरी बि मां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त तव्हां यूटन में तालुकनि में ज़िलनि में पंहिंजे पंहिंजे उस्तादनि खे तयारु कयो, हू तयारु रहनि। असीं अनक़रीब हिन प्रोग्राम खां पोइ असीं अनक़रीब सिंध जी वर्किंग कमेटी जो इजलास घुराए उन्ही में चार्टर ऑफ डिमांड की मंजूरी वठी असीं वो चार्टर ऑफ डिमांड सिंध सरकार के ॾींदासीं, हुनखे टाइम पे ॾींदासीं, हुनखे मोहलत ॾींदासीं। जेकॾहिं हसबे रिवायत हसबे मामूल सिंध गवर्नमेंट जेकॾहिं कन लाचार कई त मां सिंध को हुकूमत खे ॿुधायां थो त जेका ही क़यादत आई आहे उहा तव्हांजे करण खां ज़रूरु वठंदी ऐं तव्हांखे मजबूर कंदी त तव्हां उस्तादनि जा मसइला ॿुधो बि ऐं उन्हनि जा मामला हल बि कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। टाइम इलाही थी आहे, इलाही मुंहिंजा मौजूदगी नौजवान स्टेज ते वेठा आहिनि जेकी तव्हां सां मुखातिब थींदा। उस्ताद एताज ज़िंदाबाद, पेटे जिंदाबाद, उस्ताद एताज जिंदाबाद। महिरबानी।